नाज़रीन, खेरपुर मां रिपोर्टर अली गुलशर जी रिपोर्ट मुताबिक़ खेरपुर रते देरो जे नौजवान संदीप खेरपुर जी नौजवान नारी महविश ओड सां अदालती परणो करे छॾियो। प्यार जो परणो कंदड़ जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। तहफ़ुज़ जो मुतालबो। ख़बर मूजिब लाड़काने ज़िले जे तालके रते देरो जी रहवासी आरबाणी मोहल्ला जे नौजवान संदीप पुट गुलशन ओड खेरपुर तालके जी मिल कॉलोनी नज़द सिविल अस्पताल जे नौजवान नारी महविश धी मंज़ूर ओड सां 8 ॾींहं अॻु कराची जी अदालत में पसंद जो परणो करे छॾियो हो, जंहिं बाद जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। जोड़े खेरपुर पहुची मीडिया अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कयो। उन मौक़े ते महविश ओड चयो त असां ॿिन्ही पसंद जी शादी कई आहे, जंहिं तां माइट नाराज़ आहिनि। असांखे कारोकारी तहत क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त मुंहिंजो पीउ मंज़ूर ओड ऐं मुंहिंजे भाउ अकरम ओड ऐं चाचा शहज़ादो ओड, मुमताज़ ओड, अमीर ओड, नज़ीर ओड ऐं दिलदार ओड ऐं ॿियनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। हू असांखे कारोकारी करे माराए छॾींदा। हिन चयो त मुंहिंजे मुड़ुस या उन जे घर भातियुनि मथां को बि कूड़ो केस दाख़िल थियो त उन जा ज़िम्मेवार मुंहिंजे पीउ, मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजा चाचा हूंदा। हिननि चयो त असां दरबदरी ऐं ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। जोड़े IG सिंध ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खां तहफ़ुज़ जी घुर कई आहे। मां मंज़ूर जी धीउ आहियां। मुंहिंजो नालो महविश आहे ऐं मां संदीप सां शादी कई आहे। रज़ा ख़ुशी सां आई आहियां। मूंखे अगवा न कयो वियो आहे। मां पंहिंजी रज़ामंदी सां शादी कई आहे, पसंदि जी शादी कई आहे। मुंहिंजी फैमिली हिन में राज़ी न आहे। उहा चए थी हुन केस करायो आहे, असां हिनखे खणंदासीं, हिनखे धमकी ॾियनि था, हिननि जी भेणुनि खे खणंदासीं, अगवा करंदासीं। मूंखे मुंहिंजी शादी ॿियनि करणु पिया, पर मां रज़ामंदी सां हितां शादी कई आहे। हू चवंदा हाणे असां हिनखे खणी वेंदासीं, अगवा करंदासीं। जिते मुंहिंजी शादी कराइनि पिया उहा धाड़ियल आहिनि, शादी कराइनि बि छोकिरियुनि खे खपाईंदा आहिनि। हिन लाइ मां हुते शादी न कयमि, मां हिते कयमि। मूंखे हिननि खां ख़तरो आहे। मुंहिंजे अबू जो नालो आहे मंज़ूर, भाउ जो नालो आहे इकराम चंद ऐं चाचनि जो नालो हिकिड़े जो पहिरियों शहज़ादो, नज़ीर, अमीर, मुमताज़। इन्हनि जो मूंखे ख़तरो आहे। मुंहिंजी ॾाॾी आहे, हू बि हिननि सां शामिलु आहे। मुंहिंजी सौतेली मां, हुननि जो नालो करिश्मा आहे, उहा बि हुन सां शामिलु आहे। इहे सभई मिली करे असांखे मारण जी कोशिशि करे चई हिननि खे कारी करे मारींदासीं। महफ़ूज़ ॾिना असां महफ़ूज़